पीपी की तरफों MP भी आया वेठो भी आया तव्हांजी मौजूदगी में या उन पार्टी और उन लीडरशिप की मेहरबानी आहे जो उन्हनि इतबार किया। ॿियो तव्हां कंबर शहर के अवाम जो मां निहायत शुक्रगुजार हाँ त जंहिं मूंखे इहा जाइ ॾिनी। जिए भुट्टो सरदार खान सब कुछ जिए भुट्टो साईं मुंहिंजा बा। लिहाज़ा तव्हां दोस्तनि जी असांजे हितां जी गोपांग बिरादरी खासतौर मां सरदार फिदा हुसैन गोपांग साहब जी मेहरबानी जो हिते आया असां सां गॾिजी हिन पंहिंजी बिरादरी के प्रोग्राम में इकट्ठे थिया और पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ कम कयूं और इंशाअल्लाह ताला जिए हे असांजो लॾो मजबूत थींदो थो वञे जिए असां इहो चऊं था तो बाबा दारियन के मोटाईंदासीं इंशाअल्लाह इन ज़िले में भी दारियन के मोटाईंदासीं। नारे भुट्टो सदा जिए जिए शहीद रानी बेनज़ीर।